हू वॾो ख़ुददार क़िस्म जो माण्हू आहे। संदसि स्टोरीअ में उत्साह बि आहे त दिलि ॾारींदड़ दर्द पिणु। संदसि किरदारु सिंध जे नौजवाननि खे टोटरी ऐं कमचोर जा ताना ॾींदड़नि जे मुंहं ते चमाट आहे, पर उन धक खे छा कजे जेको क़िस्मत खे संधाए थो हयो आहे। संदसि समूरा सपना चिकना चूर थियण जो ॾोह कंहिंखे ॾिजे। टंडेजाम जूं हवाऊं हिन नौजवान जी हुबकार खे ॾाढियूं सारींदियूं हूंदियूं, जंहिं ज़रई यूनिवर्सिटी मां पढ़ाई अध में छॾे दादूअ जो ई चोक वसायो आहे। सोचियईं त डिग्री वठी ऑफिसर बणिबो, पर बीमारीअ खेसि छोला खपाइण ते मजबूर कयो आहे। हू ख़ुर्शीद शाह जे मशवरे ते न पर मजबूरीअ सबबु छोला खपाईंदो आहे, जो घर जो अकेलो कमाईंदड़ आहे। उन किराए जे घर में रहंदड़ संदसि घर भाती हिकु अलाह जे आसिरे ॿियो हिन जे। क़िस्मत त हिन जी 12 वरनि जी उमिरि खां दुश्मन बणियल हुई। पोइ यूनिवर्सिटी जे 2nd ईयर में प्लान कयाईंसि। ॿई गुर्दा फेल करे हिन सुहिणे जवान खे हिन हाल में पहुचायो अथाईं। संदसि जज़्बे खे ॾिसी ईअं महसूसु थिए थो ॼण चवंदो हुजे, 2 गुर्दा फेल बसि न, दिलि त ज़िंदगीअ जे हिन कठिन इम्तिहान में A1 ग्रेड खणी पास थी रही आहे। उहा दिलि जेका सख़्तु बीमार हूंदे बि खेसि कंहिं आॾो हथु टंगण बदिरां पोरियो करे ज़िंदगीअ जे हिन छोले वारे गाॾे खे अॻिते वधाइण ते उत्साहे रही आहे। हथनि ऐं पेरनि में बि सत अथसि। वाह, कमाल जो ख़ुददार आहे। असली सिंधी अहिड़ा हूंदा आहिनि, हर हाल में पोरियो करे ज़िंदगी गुज़ारींदड़। हीउ दादूवासी नौजवान सईद अहमद आहे। सख़्तु बीमारीअ सबबु पढ़ाई अध में छॾे अॼुकल्ह छोला खपाइण जो कारोबार करे थो। हिन जी दर्द कथा संदसि वाता ॿुधण खां अॻु खेसि सवें सलाम, जेको बीमारीअ खे बहानो बणाए कंहिं आॾो हथु टंगण बदिरां हिन हालत में बि इज़त भरियो रोज़गार करे रहियो आहे। यूनिवर्सिटी में 2nd ईयर में हुयुसि त मुंहिंजा गुर्दा फेल थी विया। मूंखे नंढे लाइ कुझु मसइलो हुयो। 12 साल जी उमिरि में मूंखे ज़ख़्म थियो गुर्दे में। हुन खां पोइ वरी ब्लड प्रेशर बि रहियो, हाणे फेल थी विया। मां यूनिवर्सिटी कंप्लीट न करे सघियुसि, वरी मजबूरी मूंखे वरी हाणे 8 साल आहे मूंखे डायलिसिस ते, गुर्दा मुंहिंजा फेल आहिनि। मां काफ़ी माण्हुनि मदद कई, पर वरी सोचां थो त पंहिंजो को कारोबार हुजे उहो बहितर आहे। ऐं मुंहिंजो कारोबार हिन महिल आहे जेको समोसा मां खपायां थो, चाट वग़ैरह। अच्छा, माण्हुनि खे अपील इहा कंदुसि त मुंहिंजे डायलिसिस तव्हांजी घणे टाइम खां पोइ थी थिए? हफ़्ते में मुंहिंजा 2 दफ़ा डायलिसिस थींदी आहे। हफ़्ते में तुंहिंजा 2 दफ़ा डायलिसिस थी? बिल्कुलु बिल्कुलु, कॾहिं 3 दफ़ा बि थिए थी। अच्छा जी सर। सही सही सही। पोइ हाणे माना छा तुंहिंजी एजुकेशन पढ़ाई जेका आहे उनजे हिसाब सां पोइ तोखे? जी सर, एजुकेशन त मां महिल नथो करे सघां, छो जो मुंहिंजो डायलिसिस जो माना मर्ज़ अहिड़ो आहे जो मां हलण जहिड़ो बि न आहियां। ऐं मूंखे 2 दफ़ा अस्पताल वञिणो ई वञिणो आहे हफ़्ते में। अच्छा, बिल्कुलु। हिन महिल मुंहिंजी पढ़ाई छॾिजी वई आहे। मुंहिंजी ख़्वाहिश हुई त मां यूनिवर्सिटी कंप्लीट करे का बहितरी आणे पाण, पर बसि मजबूरी। न न, ये कारोबार तुंहिंजो भलो आहे। कारोबार जे बारे में भला छा छा हिते तूं खपाईं पियो? जी सर, कारोबार में सर मुंहिंजे समोसा आहिनि, कचौरी आहे, समोसा चाट आहे, माशाल्लाह बहितरीनु शइ आहे। ऐं सुठी सफ़ाई वारी शइ रखंदा आहियूं। अलाह करो सभिनी खे वणंदी, जेको बि आहे अॼु मुंहिंजी शइ टेस्ट करे वञे, इंशाल्लाह वणे थी वञे। ऐं पकोड़ा बि रखंदासीं इंशाल्लाह 2 ॾींहंनि में। तुंहिंजो हे जेको तुंहिंजी बीमारी आहे उन ते तुंहिंजो केतिरो ख़र्च थी थो वञे? हा बिल्कुलु सर, बीमारी सर मुंहिंजी जेका डायलिसिस आहे, हिकु डायलिसिस ते अच वञ जो 2 ॼणा वेंदा आहियूं, मां 5 जमा सां वेंदो आहियां। 1300 रुपया ख़र्चु अची थो वञे। ऐं कॾहिं माना 2-3 महीने कराची बि वेंदो आहियां, SIT अस्पताल, गुर्दनि जी अस्पताल हुआ, जो मां पेशेंट हुतां जो आहियां। उते माना पोइ बि सम्झ असांखे 10-12 हज़ार हुजनि जॾहिं हिकु दफ़ो अचण वञण जो चेकअप कराइण जे हिसाब सां। आहियूं ग़रीब माण्हू, बिल्कुलु ग़रीब आहे। बाबा मुंहिंजो पाण बीमार आहे, उहो मज़दूर हो, हाणे उहो बि घर आहे। अस्सलाम वालेकुम साईं, मुंहिंजो भाउ आहे सईद अहमद नाले जो। हीउ तमामु वॾी जिदोजहद आहे जेको डायलिसिस जो पेशेंट थी ऐं पंहिंजो कारोबार, पंहिंजे बिज़नेस खे जेको आहे प्रोमोट पियो करे। ऐं माशाल्लाह हाणे थोरो डेवलप थी वियो आहे कमु। ऐं असां दोस्तनि जी सपोर्ट था कयूं। दादूवासी जेके बि आहिनि दोस्त खे माना सपोर्ट कनि ऐं वधि खां वधि हीअ वीडियो जेकी आहे शेयर कजो, जेको दादू में असांखे हिनखे फेमस करिणो आहे ऐं हिन जे कारोबार में अञा वधीक बहितरी अचे। सही बिल्कुलु तमामु बहितरीनु आहे। हिन जहिड़ो ज़बरदस्त ज़ाइक़ो पूरी दादू में न आहे। अच्छा, मूंखे अदो ॿुधायो, तव्हां कराची मां आहियो? हा बिल्कुलु, असां कराचीअ खां अची हिते असां इहे चाट खाइण आहियूं सईद अहमद जी। माशाल्लाह माशाल्लाह। सईद अहमद जो ही ठेलो उन 5 स्टार होटल खां लख भेरा उत्तम आहे, जेका हराम जे पैसे मां ठाही वेंदी आहे। हक़ हलाल जी कमाई मां हलंदड़ ही ठेलो ऐं संदसि मालिक सईद अहमद सवें सलामनि जा हक़दार आहिनि।